ठारूशाह में रिपोर्ट पेश कई थी उमदाद मजीदानू जी। ठारूशाह वेझो हथियारबंद पुर दौरान मज़ामत करण ते नौजवान खे डंडाणी मरणी करे विधो आहे। मीर मुश्ताक टालपुर जो बाग वटापुर जे इरादे सां बीठल टे हथियारबंद खां जागीरवासी 27 साला नौजवान हामिद सोलगी का मोटरसाइकिल फुर करे डंडाणी खेसि मरणी करे फरार थी विया। जॾहिं त नौजवान उतां जे रहवासी रईस शाहिद खान सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां वाक़ई जा इतला थाणे ते ॾिनो आहे। SHO अशरफ मेमन DSP प्रिया अब्दुल सत्तार वञण जे वादत ते पेता पहिरां पंहिंजी सरपरस्ती में खणण लॻा। ॻोठाणनि खे हर तरह जो यकीन ॾियारियो। असां मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला ॾुआरी जल्द कानून जे कटहरे में आणिबा। ॾुआरे केतिरा बि ताक़त रखंदड़ छो न हुजनि उन्हनि सां का बि रिआयत न कबी। वधीक SHO अशरफ मेमन ॿुधायो आहे त असां अवाम सां हर मसइले में गॾु आहियूं। अवाम खे गुज़ारिश करियूं था त हितां जा ऐं ठारूशाह जे आसपास जा रहवासी पुलिस सां राब्ते में रहनि।